सुठो अथसि न? पुट ॿुधो तूं त ॾाढो शरीफ़ माण्हू आहे। इन जी माना त अव्हांखे बि पक न आहे। बराबरि जी ॼाण हयाती ते भरोसो आहे कोन। ख़बर न आहे त कॾहिं कज़ा अचे। वीचारो ख़ुदि दुकानदार बि इहो कॾहिं थियो? बसि जी ॼाण कल्ह राति ओचितो तबियत ख़राबु थी पियसि। जेसि ताईं डॉक्टर अचे तेसि ताईं हिते हिरकी आहे साईं मस्तु रवान। ॾाढो अफ़सोस थियो चाचा जी। बसि जी ॼाण हर कंहिंखे हलिणो आहे। ॼाण आउं हाणे इन लाइ हाज़िर थियुसि त जेको अव्हां हुकुम करियो। बाक़ी संस पुट अहिड़ा आहिनि जो वीचारी कुरानी माउ खे कोन संभालींदा। चाचा जी अहिड़े औलाद खां त इंसान बे औलाद ई सुठो आहे। हा जी ॼाण हिकु ई त सूर हूंदो। ॼा मुंहिंजी सलाह आहे त उहे दुकान हाणे हुन खां ख़ाली कराए वठूं। पहिरियों त हुनखे महीनो अधु तूं ॾिस त हू मसवाड़ ॾियनि था या न? हा जी बाबा जॾहिं इहा ख़बर मुंहिंजे कननि ताईं पहुती त मुंहिंजे मथां विझी थी पई। ज़मीन ॿरण जी सोज़िश आहे न गर्मी, पर जिते किरे थी उनखे सारियो रख करे छॾे। अधी वॾियूं बीजी तुंहिंजे लाइ तमामु घणी कोशिशि कई, वॾे में वॾो वकील कया, पर पोइ बि पर बाबा परवरदिगार ॾाढो महिरबान आहे। हुन हाणे थियणी करे ॾेखारी। हुन मालिक जा एहसान आहिनि जो अॼु आउं पंहिंजे कमज़ोर नूर सां तोखे हिन घर में ॾिसां थो। बाबा मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हाणे अची पंहिंजी अमानत संभाल। पिताजी आउं चांहि पीओ न? हा जॾहिं तूं 1 साल जो हुई न त तोखे दड़को मिलंदो हो ऐं तूं टप कढी रोअंदो हुई ऐं पोइ तोखे सभु पिरभाईंदे खिलंदा हुआ। चाचा हाजी पंहिंजे मन खे मस मस त पिरभायो अथमि। बाबा हाणे मूंखां कोन थो पुॼे। अची पंहिंजी ज़मीन संभाल। हा हा चाचा हाजी छो न ज़मीन माशाल्लाह हींअर सम्झ वारो थी वियो आहे। कीअं न पंहिंजी ॿनी संभालींदो। पर चाचा हाजी अव्हां जी नज़र कान्हे। अरे परदेसी ओ परदेसी नंबर 2 जी साईं। अरे हेॾा त अच खिली ॾेखार। बस हाणे हीअं कर जो सेठ वारे सां टेलीफोन ते कॉन्टेक्ट कोन थो थिए। तूं हीअं कर तूं पाण वञ ऐं हुनखे पाण सां गॾु वठी अच। ठीकु आहे? ठीकु आहे। खिली ॾेखार। बस वञ।